सिंध मुहिंजी अमा सूह तुहिंजी मथा छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुहिंजी अमा सूह तुहिंजी मथा छा सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। एक नए सुबह जी शुरुआत जो पड़ाडो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सामिन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां आऊं आहियां अवां जो मेज़बान जाफ़र मेमण। हिन वक़्तु आऊं मौजूदु आहियां खाना बदोश राइटर्स कैफ़े में, जिते सिंधी अदबी संगत ऐं खाना बदोश राइटर्स कैफ़े जे तरफ़ां सिंध जे निहायती नामवारनि अदीबनि, शाइरनि, चइनि शख़्सियतुनि सां रिहाण रचाई वई आहे। हीउ प्रोग्राम जारी आहे ऐं हिन वक़्तु माणक मल्लाह सकरण वारो मुखातिब आहे, तंहिं करे अचो त हिन सॼे प्रोग्राम जी जेका कारवाई आहे सा अवां जी समातनि ताईं रखूं। असां सिंधी ॿोली सिंधी अख़बारनि में जेतिरी सिंधी अख़बार जी जजाई आहे ओतिरी सिंधी ॿोलीअ जो बेड़ो ॿुधो आहे। असां मुरायत याफ़्ता ॾाढा थी विया आहियूं, असां रुॻो मुरायतूं वठियूं आहिनि। इन करे मां इहो ई चवंदुसि त हीउ तमामु का सुठो कमु कयो आहे। नारायण श्याम जो शेर हो, लिखंदे तुंहिंजा वार खुलियल हा, खत जे ख़ुशबू ई दसियो पई। हाणे हीअ जेके प्रोग्राम थियनि ईअं श्याम खां असां पुछूं आहे न, इहा तव्हां कीअं महसूसु कई, छो लिखी? उहो माणक मला तव्हांखे न सम्झाए सघंदो, उहो श्याम सम्झाए सघे थो। या लुड़कनि जा खनि नेड़नि ते मुखड़नि ते ॼण मां कपिड़ा, लुड़कनि जा खनि नेड़नि ते मुखड़नि ते ॼण मां कपिड़ा ऐं मीरो पीज़ा ते गदल जो सिटूं आहिनि ऐं कुल्फ करे बि उबंदो पियो शायदि अॼु हू आया। ऐं इहे शयूं जेके आहिनि उहे पीज़ा सां बि सम्झाए सघे थो। ऐं हीअ सिंधी अदबी जो जेको अॼु कदम आहे इहो ॾाढो इन करे बि साराह जोॻो आहे त असां पंहिंजे कलाकारनि सां, अदीबनि सां पंहिंजे हयातीअ में अहिड़ियूं शयूं था ॿुधूं जो असां वटां हिकिड़ो यगानो माण्हू, अरडो माण्हू ऐं मां लिखियो हिते माण्हू मां अख़बार जा पंहिंजा आहिनि, उहो इन्हनि खे कटे कुटे हुनजा पेज पंहिंजा हूंदा अली बाबा जो आहे। खाना बदोश होटल में हिकिड़े खाना बदोश ठाराईंदड़ माण्हू खे हक़ न हो त कॾहिं हिते अची वेहे हा या कंहिं प्रोग्राम में अचे हा। वॾा वॾा मेला थिया असांजे अखिनारो असां ॾिठासीं त उहो इन में को हाणे अमर सिंध जो कसूर न आहे, इन में कसूर वरी बि असांजो आहे त स्टेज रुॻो मर्द शाइर वेठा आहिनि, का शाइरा न आहे। असां इनडिसिप्लिन ऐं तवाज़न खां ख़ाली क़ौम आहियूं त जेकॾहिं असां बैलेंस रखूं हा त अॼोकी जेका रिहाण आहे उन में ॿ शाइराऊं हुजनि, उन में जेकर कहाणीकार आहे ॿ शाइर आहिनि, उते हिकिड़ी असांजी कानका लेखिका हुजे हा। भला तव्हांखे जेकॾहिं तव्हांखे इहा तकलीफ़ या इहो तव्हां वॾा जवाब ॿुधाईंदो, वरी तकीर खां पोइ वरी के माण्हू ॻाल्हाईंदा, पोइ उनजा वरी जवाब ॾींदा, वरी तरमीमूं थींदियूं फिल्म वांगुरु। बाबा अमर सिंधू तव्हां वटि हिते वेठी आहे न, छा उहा तव्हांखे कोन थी वणे छा? चवण जो मक़सदु हीअ आहे त असां पंहिंजे अदब में पंहिंजो तवाज़न रखूं, असीं पंहिंजे कारकर्दगीअ में बि तवाज़न रखूं। वधीक आउं कोन ॻाल्हाईंदुसि, वधीक आउं साईं जा कुझु शेर जेके आहिनि उन्हनि जो जेके मूंखे यादि हुआ उहे ॿुधाए पंहिंजी जाइ वठंदुसि।
तुंहिंजो जीवन साईं जो गीत आहे हिकिड़ो, तुंहिंजो जीवन सड़ न घुरिजे, तुंहिंजो जीवन सड़ न घुरिजे, रोगी बणिजी रहण न घुरिजे, लुड़क अखियुनि में ईअं थिए बणियो, गोलीअ में ॼण जड़ियल मणियूं, या त मुंडीअ ते अछो बुड़ो आहे, मोतीअ ते जीअं माक फुड़ो आहे, ॻोढ़ो गल ते ॻाइण न घुरिजे, तुंहिंजो जीवन सड़ न घुरिजे, रोगी बणिजी रहण न घुरिजे। हक़ मौजूद। इहो मोहतरम मानक साहब ऐं हाणे मीर मोहम्मद पीरज़ादा साहब जी शाइरी शख़्सियत जे हवाले सां वधीक ॻाल्हाइण लाइ मां गुज़ारिश कंदुसि। सिंध जे सुञाण शाइर ऐं शाइरी जे मुहक़िक़ असांजे दोस्त मोहतरम वसीम सुमरो साहब खे अचे ऐं इन हवाले सां मकालो पेश करे। मोहतरम वसीम सुमरो। आड़ूअ खे गल साण लॻाए राज़ चवे थी सल, आड़ूअ खे गल साण लॻाए राज़ चवे थी सल, आड़ूअ खे गल साण लॻाए राज़ चवे थी सल, आऊं मुंझी पियो आहियां कहिड़ो आड़ू कहिड़ो गल। साईं जो ताज़ो किताब आयो आहे सारस सारोणियुनि जा। मूं उन ते हिकिड़ो मुख़्तसिर पेपर लिखियो आहे, ॿिनि विखियुनि जो सफ़र। साईं मीर मोहम्मद पीरज़ादो जिते गीत जो ख़ूबसूरत शाइर आहे, उते हू फितरी हुस्नाकिन जहिड़ो दिल पज़ीर नसर नगार बि आहे। ताज़ो संदस यादनि ते मुश्तमिल किताब सारस सारोणियुनि जा छिकी पधिरो थियो आहे। सारोणियुनि खे उॾामंदड़ सारस सॼण हिकु शाइरानी तशबीह आहे, जा बेहद हसीन आहे। संदसि हिन किताब में संदसि यादूं मुख़्तलिफ़ मज़मूननि जी सूरत वठी असांजे साम्हूं आयूं आहिनि, जिन खे मोहम्मद हनीफ़ सुमरे इंतिहाई प्यार सां सहेड़ियो आहे। किताब जे सरवर्क ते हवा में उॾामंदड़ सारस ॼण पढ़ंदड़ खे सनीहो था ॾियूं त का बि शइ थानी न आहे, हर शइ सफ़र में आहे। ही सितारा वींदे लेखक जूं सोचूं बि सभु पंहिंजे पंहिंजे सफ़र में आहिनि ऐं सभु पंहिंजे पंहिंजे मंज़िल तरफ़ रवां दवा आहिनि। मीर मोहम्मद पीरज़ादो हिकु अहिड़े सफ़र जो मुसाफ़िर आहे जंहिंजी जनम भूमि ॻोठ बलहड़ जी आहे, जेको मोहन जे दड़े जे भाकुर में मूं परे खां ॾिठो आहे। हिकु कचो पेचरो जेको हाणे पको थी वियो आहे। पीरज़ादे जे नंढपण जे ॿाराणे रांदियुनि जो हिकु अखियुनि ॾिठो शायदि आहे। इन करे उहो पेचरो मूं लाइ हिकु तारीख़ी दस्तावेज़ जी हैसियत रखे थो। हीउ हिकु आम ख़्यालु आहे त शाइरनि जो नसर बि संदन शाइरीअ जहिड़ो नरम सुहिणो ऐं अहसासाती हूंदो आहे। उहो बि हिकु नज़्म जीअं थदा साह खणी सघंदो आहे ऐं उहो बि पढ़ंदड़ खे पंहिंजे छिकियल तस्वीरनामे जो हिसो बनाए सघंदो आहे। साईं मीर मोहम्मद जी शाइरीअ सां गॾु साईं मीर मोहम्मद जे शाइरीअ सां गॾु मां संदसि नसर बि 33 सालनि खां पढ़ंदो पियो आयो आहियां। ॼण इहो नसर मुंहिंजे जवानी सां गॾु गॾु जवान थियो आहे ऐं जीअं पोइ तीअं उहो वधीक पुख़्तो ऐं हमगीर थींदो वियो आहे, जंहिंखे पढ़ी मूं पाण ते हमेशह अहसासनि जूं नयूं दरियूं खुलंदे महसूसु कयूं आहिनि। सच इहो आहे त साईं मीर मोहम्मद पीरज़ादे जे नसर में हिकु जादुई छिक आहे। सच इहो आहे त साईं मीर मोहम्मद पीरज़ादे जे नसर में हिकु जादुई छिक आहे। असांजा पेरी जॾहिं पेर खणंदा आहिनि, त हू इहो ॿुधाईंदा आहिनि त हिकु चोर जे पेर में मोड़ो आहे। जॾहिं उन्हनि खां पुछिबो आहे त तव्हां अणॾिठे फ़क़ति पेर जे निशान मां इहो कीअं सम्झो त इन्हनि चोरनि मां हिकिड़े चोर जो पेर मुड़ियल आहे, त हू वराणींदा आहिनि त असांजो समूरो ज़हन ऐं चित उन्हनि में हूंदो आहे। उन करे उहे पेर असां सां ॻाल्हाईंदा आहिनि। अहिड़ी हालति में तारा टेड़ू कतियूं बि कचहरियूं कंदियूं आहिनि ऐं हवाऊं कंहिं विछड़ियल बाबति कन में का ॻाल्हि करे वेंदियूं आहिनि। साईं मीर मोहम्मद ॿियनि जे कयल ॻाल्हियुनि खे जॾहिं यादगिरी न आणे वरी तकलीफ़ करे थो त उहे बेजान बुतनि मां
तब्दील थी ॼण धड़कंदड़ दिलियूं बणिजी वञनि थियूं। चोलाराम जे दिहाड़े ते टिंडो आदम विया हुआसीं, जिते ॿियनि ॻाइणनि सां गॾु शफ़ी फ़क़ीर मुख ॻाइण जी हैसियत में मौजूदु हो, जंहिं ॻाइण खां अॻु में चयो अॼु ॻोठ जे वेझो हिकु घणनि पैसनि वारी महफ़िल बि हुई, पर घणो वक़्तु थियो त पाण खे कोन ॿुधो त मूं अॻे खां केतिरी तरक़ी कई आहे। जॾहिं सम्झुमि त इन कचहरीअ में आऊं पंहिंजो राग पाण बि ॿुधंदुसि ऐं पंहिंजे बारे में तजुर्बो करे सघंदुसि त मौजूदु वक़्त ताईं पंहिंजे महिनत सां आऊं कहिड़ी सतह ते पहुची सघियो आहियां। मुंहिंजो ख़्यालु आहे त बनिस्बत पंहिंजे ॿियनि खे पढ़णु कुझु मुश्किल हूंदो आहे ऐं साईं मीर मोहम्मद लाइ इहो कमु संदसि ॾाए हथ जो खेल आहे। हू ॿियनि जे दिलियुनि दिमाग़नि वेंदे सिटुनि में कीअं थो लहे, इहो मंज़रनामो ॾिसण जहिड़ो आहे। हाकिम शाह पखन वारो जंहिं लाइ चयल आहे त सवाइ रूहानियत जे ॿी का बि ॻाल्हि न ॿुधंदो हो, पर उन बि चयो त बदन ई बुखियो आहे। उन बि चयो त बदन ई बुखियो आहे, छो त वाक़ई बि कंहिं ख़ूबसूरत शिकिल जी बुख, सुहिणी अखि जी बुख, ख़ूबसूरत चपनि ऐं ॾंदनि जी बुख बि बदन जी बुख जी शाइरी आहे। ईअं अॻिते असांजे हिकिड़े ख़ूबसूरत विचड़ शाइर नूर मोहम्मद सूमरे जे सिटनि में साईं ॾिसो कीअं थो लहे। हेल जोगी छो न आया, या त गौतम निंड पियो आहे, या त मां को ऋण न आहियां। ऋण जो हुअण मौजूदा ऐं तशख़्ख़ुस जोगियुनि ऐं गौतम बुद्ध जी मौजूदगीअ सां आहे, इन करे ख़ुदि ऋण बि ज़रूरु उन्हनि खां सवाइ। ईअं उबाणको थींदो हूंदो जीअं अॼु असीं दोस्तनि जे वञण खां पोइ उबाणकाई महसूसु करे रहिया आहियूं। साईं मीर मोहम्मद पीरज़ादो पंहिंजे अक्सर मज़मूननि में सुबुह जे ॻाढ़े सूरज जे किरणनि जा चमकंदड़ किरणा खणी उभरे थो ऐं पढ़ंदड़ जे दिलि में अॻिते पढ़ण लाइ तजसुस पैदा करे छॾे थो। हीअ वसी काइनात, हिन वसी काइनात में जीअं रंग बरंगी गुल ऐं ॿूटा आहिनि, चार मुंदूं आहिनि, जिन जा पंहिंजा पंहिंजा रंग रूप ऐं मिज़ाज आहिनि, जेके हू पंहिंजे पंहिंजे वक़्त ते सारे संभाले हर साल दोहिराइनि थियूं, जिन जा असर माण्हुनि, जानवरनि, गुलनि ॿूटनि ते चिटा पिटा नज़र ईंदा आहिनि। अहिड़ीअ तरह इन काइनात जो मुखिया जुज़ो जीअं त इंसान आहे, जेको इन्हनि असरनि जे मौजूदात में जीअंदो रहे थो ऐं मोट में हिन काइनात खे वधीक रंगारंगी बनाईंदो रहे थो। प्लस 70 में सुराह सां खणंदड़ साईं मीर मोहम्मद पीरज़ादे जे नसर जी मौज़ूआती दुनिया ख़ुदि काइनात वांगुरु वसी बि आहे ऐं रंगीन बि आहे। हुन जे नसर में पंहिंजी ज़िंदगीअ जा मुशाहिदा आहिनि, जिन खे पढ़ण सां रूह अजीब अंदाज़ सां उॾामणु शुरू करे थो। राति जी मानी खाई उहे सभु माण्हू अनवर पीरज़ादो जे सदाबहार रवैये सां ॻोठ जे मैखाने ते गॾु थींदा हुआ, जिते सूफ़ियाणी राग जूं महफ़िलूं शुरू थींदियूं हुयूं। सियारे में बाहि जे मच ते उहे महफ़िलूं अधु राति ताईं हलंदियूं हुयूं, जिन जो मूल मक़सदु पैसो कमाइण न, पर रूह जे राहत जो हुसूल हूंदो हो। साईं मीर मोहम्मद वटि ॻाल्हियुनि मां ॻाल्हियूं ईअं फुटनि थियूं जीअं वलियुनि मां वलियूं फुटंदियूं आहिनि। मोहबत जे बारे में संदसि लासानी सिटूं पढ़ण खां वधीक सांढण जहिड़ियूं आहिनि। साईं चए थो त मोहबत ॿिनि इंसाननि जे हिक ॿिए लाइ उकंड बि आहे। मोहबत ॿिनि इंसाननि जे हिक ॿिए लाइ उकंड बि आहे त उन उकीर जा के मादी असबाब बि आहिनि। चकमक खे के चंबा कोन हूंदा आहिनि, जंहिंसां लोह जहिड़े वज़नी धातु खे पाण लाइ छिके वठंदो आहे, न वरी इंसानी आंगुर में का विज जहिड़ी शइ पिना हूंदी आहे, जेका शर्म ॿूटीअ खे छुहंदी आहे त उहा कुमाण ॼण लॻंदी आहे। सिज सभिनी गुलनि ॿूटनि ते यकसां रोशनी छॾींदो आहे, पोइ बि सूरजमुखी छो उन जी रफ़्तार जो पीछो कंदो हलंदो आहे ऐं आख़िरकार उन जे लहण सां पाण बि घुमाइजी वेंदो आहे। मुनीर शाह वलन भला कहिड़ा कहिड़ा नाला खणा। साईं मुनीर शाह ई हो जेको हर महफ़िल में साईं खे ज़ोर भरींदो हो त हू पंहिंजी आत्मकथा लिखे, ऐं नेठि साईं मीर मोहम्मद पीरज़ादे पंहिंजी आत्मकथा मुसलसिल किस्से जे बजाए मज़मूननि जे टुकड़नि में लिखी असांजे साम्हूं आंदी आहे। साईं मीर मोहम्मद जंहिंजी हयातीअ जे पासनि ते शायदि हू ई वधीक सुठो लिखी सघे थो, मुंहिंजी नज़र में साईं
हिकु घण धातियो या घण रुखी शख़्सियत आहे। शाइर, नसर निगार, ज़रई माहिर ऐं क़ौमी कारकुन जी ज़िंदगी जे किताब जा अहम बाब आहिनि। ही सारूणियूं उन्हनि सिरनि जे सरहदुनि में ई सफ़र कनि थियूं, पर हिन जो शाइराणो पासो ॻरो थो महसूसु थिए, जेको हिन जे हर लिखत में सूंह थी साम्हूं अचे थो। ज़रई कॉलेज टिंडोजा में शागिर्दी जे ज़माने में हिकु स्टेज नाटक सिंधी असांजो साह, सिंधी असांजो साह ते बंदिश पवण खां पोइ साईं मीर मोहम्मद महान शाइर शेख हयात जा लफ़्ज़ बयानु करे थो। तव्हांजो रिथियल ड्रामो थियण सां जेके निशाना सर करे हा या कामयाबियूं माणे हा, उन खां वधीक हिन बंदिश पवण सां थींदी। हीउ ड्रामो हाणे सॼे सिंध में मौज़ू बणिबो ऐं वसीतर आबादीअ जे ज़हननि जे स्टेजनि ते कास थींदो, जेको स्टेज ते कामयाबी माणे न सघे हा, जेके बंदिश पवण जी सूरत में माणींदो। ऐं साईं लिखे थो त काका शिकस्त अनेक फतहनि ते बारी हूंदी आहे। सच ही आहे त ज़िंदगी बि शेक्सपियर जे लफ़्ज़नि में हिकु स्टेज आहे। ज़िंदगीअ जे स्टेज सां लाॻापियल हज़ारे किरदार हूंदा आहिनि, जंहिंमें मुख्य किरदार हू पाण हूंदो आहे, पर उन जी बदल रेशमी डोर पंहिंजे समाजी किरदारनि सां ई हूंदी आहे। साईं मीर मोहम्मद पंहिंजे किरदार मिठल मल्हार ते जॾहिं ॻाल्हाए थो त सचपच हुनजे लाॻापे ते असांखे फ़ख्रु महसूसु थिए थो। ऐं साईं चवे थो त हू मिठल मल्हार आहे। लाफ़ानी लफ़्ज़ ही आहिनि त शरन को टारगेट ॾियोसि पोइ निंडू हराम थी वेंदसि। शरन को टारगेट ॾियोसि पोइ निंडू हराम थी वेंदसि। दुनिया जहान खां मावराती निंडनि में बि उन मुतलिक़ पियो सोचींदो। मूंखे त हुन जा खिलंदे लाड़ियल लुड़क पुछंदारू ॾींदे ॻाड़ियल लुड़कनि जहिड़ा लॻंदा आहिनि। ॾिसण में हिकु सांवरो विचोलो कदावर फ़क़ीर माण्हू त मिठल मल्हार आहे, पर उन जे पोयां समूरो आवा गो न आहे, जेको अॼु सभु राज़ सलण थो चाहे। पंहिंजे ख्वाबनि जे ख़ूबसूरत किताब सारस सारून जा में साईं मीर मोहम्मद पीरज़ादे पाण खां वधीक पंहिंजे लाॻापियल वास्तनि ते लिखियो आहे। हर मज़मून खे हिकु दिलकश नालो ॾेई ॿिए मज़मून खां अलॻि करे बीहारियो आहे। इहा ॿी ॻाल्हि आहे त हीअ सभु अहसासाती धाराऊं हिक ई दिलि जे दरिया मां फुटी निकितल आहिनि, ऐं उहा दिलि जा मीर मोहम्मद पीरज़ादे जी दिलि आहे, जा मूंखे हिकु मछली घर थी लॻे। ऐं मूंखे यादि आहे त बर्दे जी शाइरीअ लाइ शेख हयात इहा ॻाल्हि कई त मूंखे हुनजी शाइरी मछली घर लॻे थी, जंहिंमें हज़ारे अलॻि अलॻि क़िस्म जूं मच्छियूं आहिनि, जेके तरी असांजे अखियुनि ते रंगीन अहसास मुनक़स कंदियूं रहनि थियूं। जीअं साईं मीर मोहम्मद पीरज़ादो पंहिंजे हिकु हेडमास्टर जी अक्सबंदी हीअं थो करे। हीअ आख़िरी पेज आहे त हेडमास्टर साहब जॾहिं शेक्सपियर जे ड्रामनि ऐं जॉन कीट्स जे शेर आवाज़ मरी वञण खां पोइ ते ॻाल्हाईंदो हो त ईअं लॻंदो हो ॼण त उहे स्मिथ ठहियल आहिनि, ऐं हू उन्हनि जे पस मंदर ते ॻाल्हाए असांखे उन समूरे जज़्बाती बनाईंदड़ मंदर मां गुज़ारे ईंदो हो। साॻी तरह साईं मीर मोहम्मद जॾहिं पंहिंजे अबाणे ॻोठ जे बारे में तारीफ़ कराए थो त ॼण असीं उनखे पंहिंजे अखियुनि जे अॻियां था महसूसु करियूं। मोहन जे दड़े जे पेरनि में दरिया खां आयल बचा बंद जी ॿेकड़ में नंढड़ो ॻोठ आहे बलड़ जी। उन ॻोठ जो हुस्न ऐं सूंह बिल्कुलु फितरती आहे, जंहिंमें का बि हथ जड़ा कान्हे का सवाइ नए रोड जे, जेको ॻोठ जे लॼ जे ढक जीअं ॼण त ॻोठ जे मथे ते ओढियल का साई शाल जीअं आहे। मैट्रिक करण खां पोइ 1962 ईस्वी में साईं ज़रई कॉलेज टिंडोजा में दाख़िला वरिती। शायदि इन करे उहो जोबन जो साईं ज़मानो त इन करे साईं मीर मोहम्मद पीरज़ादे हिन मज़मून जो सिरो ई सेई जोबन ॾींहुं रखियो आहे। हिन मज़मून में साईं जी समाजी मिसकीने जी तस्वीर जो पोर्ट्रेट ठही असांजे साम्हूं अचे थो, जंहिंखां कॉलेज जो प्रिंसिपाल अब्दुल बाक़ी शेख वाक़िफ़ आहे ऐं मेस हलाईंदड़, जेके मथो करे साईं जी मदद कनि था
ऐं साईं जी ॿेड़ी पार पहुची थी वञे। दरअसल साईं नंढपण खां हिकु बाहिमत ऐं बाइल्म किरदारु आहे। भिटाई जो रिसालो संदसि पेट में आहे, जेको हर दौर जी ऊंदाईअ में साईं जे अखियुनि जी रोशनी थी खे सूंह कंदो थो रहे। ऐं साईं हर दफ़े असांखे ॿ रिखूं अॻिते नज़र अचे थो। महिरबानी। तकलीफ़ कारण सां कुझु पल प्रोग्राम जो बाक़ी सो मां गुज़ारिश करियां थो सिंधी अदबी संगत जे सेक्रेटरी जनरल मोहतरम डॉक्टर मुश्ताक़ुल साहब खे त हू पाण। तव्हां दोस्तनि जी तमामु घणी महिरबानी। असां पंहिंजे प्रोग्राम खे स्टेज ॾांहुं वठी पिया वञूं। मां चाहींदुसि त असांजा जेके नौजवान ऐं सीनियर सभई जेके असांजा लेखक ऐं अदीब आहिनि, जेके शाइर आहिनि, बदकिस्मतीअ सां अख़लाक जेका सो शेर असांखे नथो ॿुधाए सघे ऐं कहाणी वॾी डिघी थी वेंदी, उहो पंहिंजे ज़िंदगीअ जी कहाणी ॿुधाईंदो। पर आउं गुज़ारिश कंदुसि कवि ख़ासि खे जेके त हू अचे ऐं मुख़्तसरनि हीउ जेको प्रोग्राम थियो आहे उनखे हू कीअं थो ॾिसे ऐं हुन जा जेके पंहिंजा तासिरात आहिनि उहे बि असां ॿुधणु चाहियूं था। ऐं मां चाहींदुसि त हुन खां के हिकु ॿ शेर जेके आहिनि से उहो को ग़ज़ल को नज़म ॿुधाए पंहिंजे पसंदि जो। ऐं मां दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त हाणे दाद ॾियण जो सच पच में वक़्तु आहे। तव्हांजी वॾी महिरबानी। कवि ख़ासि के जेके गुज़ारिश कंदुसि, कवि असांजे सिंधी अदबी संगत चूहड़ जमाली शाख जो इंतिहाई मुतहरिक दोस्त आहे ऐं सिंधी अदबी संगत चूहड़ जमालीअ जो काउंसलर बि आहे। सुहिणो ऐं ख़ूबसूरत शाइर आहे। अचो त खेसि ॿुधूं। असांजी हयाती हुई सिट अधूरी, असांजी हयाती हुई सिट अधूरी, अवां बसि निहारियो नज़म थी वियासीं। गुलाबी दिलनि जी रुतनि जो कसम आहे, अवां जी अखियुनि में बसम थी वियासीं। असांजो इश्क तंबूरो आहे, उनवान आहे असांजो इश्क तंबूरो आहे। नदी पौड़ी पकीतो में ॿुॾी विया ॻोठ ॻाल्हियुनि जा, नदी पौड़ी पकीतो में ॿुॾी विया ॻोठ ॻाल्हियुनि जा, बचो हाणे भला चाहे लुड़ी विया चाग वालियुनि जा। नदी पौड़ी पकीतो में ॿुॾी विया ॻोठ ॻाल्हियुनि जा, बचो हाणे भला चाहे लुड़ी विया चाग वालियुनि जा। नथनि जा नाज़ पिया ॻोल्हियूं, नथनि जा नाज़ पिया ॻोल्हियूं, झुमक जा साज़ पिया ॻोल्हियूं, कंधीअ ते छेर न छमको उन जा राज़ पिया ॻोल्हियूं। सगीले सुट बि हो आंदो, सगीले सुट बि हो आंदो मगर हो ज़ुल्फ़ काथे हन, सगीले सुट बि हो आंदो मगर हो ज़ुल्फ़ काथे हन, कंगी बि कोन थी परचे रड़े थो रोज़ ई दर्पण। वञाइजी आ वियो केॾां असांजे चैन जो चोलो, वञाइजी आ वियो केॾां असांजे चैन जो चोलो, बखन खे बुख आहे केॾी मिले बसि भाकुर को वेलो। असां में मुल्क जे खलकी, असां में मुल्क जे खलकी, उहो ई नेण न पोड़े वियो, मिटी जा हवा वचन सारा पेरनि सां हू पखेड़े वियो। खणी बसि ख़्वाब पूरियूं था अखियुनि जे ई खुमारनि में, खणी बसि ख़्वाब पूरियूं था अखियुनि जे ई खुमारनि में, असांजो इश्क तंबूरो आहे पियो छिड़ंदो ज़माननि में, पियो छिड़ंदो ज़माननि में। महिरबानी। वॾी महिरबानी। प्यार मिलियो वफ़ा मिली वई, हीअं खे ताज़ी हवा मिली वई। प्यार मिलियो वफ़ा मिली वई, हीअं खे ताज़ी हवा मिली वई। ऐं जॾहिं प्यारे पुछी तबियत दुआ मिली वई, दवा मिली वई। हिन ख़ूबसूरत गज़ल जो तख़लीक़कार असांजो प्यारो दोस्त सुजावल जी धरती, जॾहिं बि असां नाला ॻणींदासीं त मां सम्झां थो त असांजो सूरज सजावली बि वेठो आहे, त सर्वेज सजावली बि हुतां। मतिलबु हिकिड़ी ॾाढी ख़ूबसूरत मिटी आहे जंहिं असांखे हिकिड़ा मज़ामती शाइर ऐं ख़ूबसूरत शाइर ऐं अदीब जेके आहिनि से असांखे हुते हुन धरतीअ जन्मिया आहिनि। त आउं गुज़ारिश कंदुसि पंहिंजे प्यारे दोस्त मोहसिन मोहम्मद बारण खे त हू अचे पंहिंजे ख़्याल जो इज़हार बि करे ऐं पंहिंजी शाइरी ॿुधाए। मोहम्मद बारण अवां जे ताड़नि जी ॿुधाए। कंवर पारूं पातार में मोर फिरे आकाश, ॿिन्ही संदी ॻाल्हिड़ी राज़ कहांदी रास, त इश्क खे शाबाश जंहिं मोहबती मिड़िया। ऐं निहायत शुक्रगुज़ार आहियां सिंधी अदबी संगत जे समूरे सथ जो, जिन असांखे हीअ इज़त ऐं मान बख़्शियो। सिंधी अदबी संगत एशिया जी तमामु वॾे में वॾी
अदबी तंज़ीम आहे, पर उन सां गॾु उहो हिकु सिख्या घर आहे, इदारो आहे, यूनिवर्सिटी आहे, जितां केतिरा ई ॾात धणी लिखण जो ॾांव हासिल करे इज़त मान माणे चुका आहिनि। मुजरिम तो कोठ जा आ, ख़तादार को ॿियो, मुजरिम तो कोठ जा आ, ख़तादार को ॿियो, मिलंदी रहे सज़ा थी, सज़ावार को ॿियो। मुजरिम तो कोठ जा आ, ख़तादार को ॿियो, मिलंदी रहे सज़ा थी, सज़ावार को ॿियो। हालात ते संजीदा करे गौर जे ॾिठुम, हालात ते संजीदा करे गौर जे ॾिठुम, टकराव जो असल में ज़िम्मेवार को ॿियो। हर वार रोकियो मूं घणो होशमंद थी, हर वार रोकियो मूं घणो होशमंद थी, दुश्मन सां गॾु करे थो लिखी वार को ॿियो। सहरो कंहिंजे सिर ते मिले दाद कंहिंखे थो, सहरो कंहिंजे सिर ते मिले दाद कंहिंखे थो, शहकार जो हुयो त कलाकार को ॿियो। इल्ज़ाम मैकशीअ जो लॻो मस्त ते मगर, इल्ज़ाम मैकशीअ जो लॻो मस्त ते मगर, मदहोश पी थियो सो मैखार को ॿियो। हर मोड़ ते हमेशा मिले दर्द थो नऊं, हर मोड़ ते हमेशा मिले दर्द थो नऊं, खाए थो गम अंदर खे लगातार को ॿियो। बादल है बेअसूल ज़रूरत नथा ॾिसनि, बादल है बेअसूल ज़रूरत नथा ॾिसनि, दिलि जो ई थर उञारो वठो पार को ॿियो। मुजरिम तो कोठ जा आ, ख़तादार को ॿियो। ॿारण आहिनि हज़ार गरा मसाला ॿिया, ॿारण आहिनि हज़ार गरा मसाला ॿिया, लाथा न ॿार पहिरियां पियो ॿार को ॿियो। मुजरिम तो कोठ जा आ, ख़तादार को ॿियो। नफ़ीस नैणनि जी नाज़ परवर निहार मेरी कॾहिं न थींदी, नफ़ीस नैणनि जी नाज़ परवर निहार मेरी कॾहिं न थींदी, प्यार वारनि जी पाक पवित्र पचार मेरी कॾहिं न थींदी। गुबार केॾा छॾे ज़मानो भले अचनि आंधियूं हज़ारे, गुबार केॾा छॾे ज़मानो भले अचनि आंधियूं हज़ारे, प्रीत पखियनि जी रहंदी क़ाइम कतार मेरी कॾहिं न थींदी। गुलनि जूं सेजूं बि हिकिड़े पासे खणी मिले या को तख़्त शाही, गुलनि जूं सेजूं बि हिकिड़े पासे खणी मिले या को तख़्त शाही, सजण विसारे सुखियो न सुम्हबो संभार मेरी कॾहिं न थींदी। करे इनायत जे हू अचण जी त पाण पंहिंजो मथांसि घोरियां, करे इनायत जे हू अचण जी त पाण पंहिंजो मथांसि घोरियां, अजीब आहे अखियूं विछायां खिकार मेरी कॾहिं न थींदी। मोहबतनि जा संगीत छेड़ियो न नफ़रतनि खे ज़रा पखेड़ियो, मोहबतनि जा संगीत छेड़ियो न नफ़रतनि खे ज़रा पखेड़ियो, प्रेम रोगियुनि जी प्यार वारी पुकार मेरी कॾहिं न थींदी। मुनाफ़िक़त जूं तिखियूं हवाऊं भले हलनि को गुमान नाहे, मुनाफ़िक़त जूं तिखियूं हवाऊं भले हलनि को गुमान नाहे, सदाकतनि जी अछी ऐं उजरी ॼमार मेरी कॾहिं न थींदी। मुनाफ़िक़त जूं तिखियूं हवाऊं भले हलनि को गुमान नाहे, सदाकतनि जी अछी ऐं उजरी ॼमार मेरी कॾहिं न थींदी। जहालतनि जे अंधेर ॿारण घणो अंधारो कयो आहे, लेकिन जहालतनि जे अंधेर ॿारण घणो अंधारो कयो आहे, लेकिन
शऊर दानिश अक़ल फ़हम जी उॾार मेरी कॾहिं न थींदी, नफ़ीस नैणनि जी नाज़ परवर निहार मेरी कॾहिं न थींदी। महिरबानी। हसीन हद खां मथे शरीर थोरड़ी हुई, मिज़ाज में नरम घणी गबूर गोरड़ी हुई, ॿारण अजीब इंतहा सुंदर सदोरड़ी हुई। ॾाढो ख़ूबसूरत शाइर। ऐं हाणे आउं गुज़ारिश कंदुसि कहाणी नसर जे हिकिड़े ख़ूबसूरत नाले। सचपच अख़लाक, इश्तियाक, इसाक सभई मूंखे ईअं महसूसु थींदो आहे त हू मुंहिंजा वॾा भाइर आहिनि ऐं हुननि जो घरु, हुननि जी औताक, हुननि जो आखाड़ो जहिड़ो मुंहिंजो आखाड़ो आहे। ऐं संजीदा मोतबर नाला मूं वटि के लफ़्ज़ न आहिनि। सचपच हू मूंसां तमामु घणो प्यारु कंदा आहिनि ऐं मां बि हुननि खे एतिरो ई भाईंदो आहियां। हुननि जो इल्मु, अदब, ॿोलीअ जे हवाले सां जेको कंट्रीब्यूशन आहे उहो असां कंहिंखां बि ॻुझो कोन्हे को। मां चाहींदुसि त अख़लाक जेको आहे अचे आहिस्ते स्टेज ते अचे, हू पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे, जेको ॻाल्हाइणु चाहे थो दिलि खोले ॻाल्हाए। जेकॾहिं के असांखे सलाहूं ॾियणु चाहे थो त मां चाहींदुसि त उहे दिलि खोले ॾिए त असां अॻिते सिंधी अदबी संगत खे कीअं वठी वञूं। सिंधी ॿोलीअ जे लाइ, सिंधी अदब जे लाइ असांखे कहिड़ो किरदारु अदा करणु खपंदो आहे। तव्हांजे ताड़ जी गूंज में प्यारो अख़लाक अंसारी। कहाणीअ जो माण्हू आहियां, तो चाहियां थो त थोरो कहाणीअ ते ई ॻाल्हाए छॾिजे त बहितर आहे। माहौल आहे अलाए न आहे, छाकाणि जो शाइरी एॾी पढ़ी वई आहे, हाणे वरी अहिड़ी असुल बस इन सुवाल ते न, पर इन मौज़ूअ ते थियणु घुरिजे त कहाणी कीअं लिखिजे। असां त ईअं सोचींदा आहियूं त कहाणीअ में शुरूआति, विच ऐं पछाड़ी हूंदी आहे। इहे कहाणीअ जा रेफरेंस त आहिनि, पर इन फ्रेम में कहाणीअ जी पछाड़ी न हुजे, किरदार रिवायत खां हटियल हुजनि ऐं शुरूआती कुझु ॿिए नमूने हुजे त पोइ इहा कहाणी हूंदी। छा सिर्फ़ु इहे कहाणीअ जा इहे ई कहाणीअ जा जुज़ आहिनि? आर्ट जे क्यूबिज़म में चयो वियो आहे असुल जेको नज़र अचे थो इहा हक़ीक़त न आहे। पासीरो नज़र ईंदड़ शख़्स जो हिकु कनु, पासीरो नज़र ईंदड़ शख़्स जो हिकु कनु, हिकु अखि, अधु नकु हूंदो आहे, पर हक़ीक़त में हुनखे ॿ अखियूं, ॿ कन, सॼो नकु आहे। आर्टिस्टनि पासीरे माण्हूअ जे कन भरिसां ॿियो कनु, अखि भरिसां ॿी अखि, ईअं नज़र ईंदड़ हिकु नास भरिसां ॿी नास ठाहे छॾी। इहो क्यूबिज़म में ठाहींदा आहिनि। पर कहाणी कुझु कुझु ईअं बि लिखिजे त जीअं पढ़ंदड़ बि कुझु सोचे त पासीरो नज़र ईंदड़ किरदार वटि ॿ अखियूं, ॿ कन, हिकु नकु ई हूंदो ई आहे। पर मुंहिंजो छिक त हिन जुमिले कढायो, हिन खे कोड़ी बादामी पंहिंजे नाकाम मोहबत यादि ॾियारींदी आहे। उन जुमिले छिरक कढायो त हिन खे कोड़ी बादामीअ पंहिंजी नाकाम मोहबत यादि ॾियारींदी आहे। इन जुमिले सां गार्शा मार्केस पंहिंजे नाविल वबा जे ॾियाड़नि में मोहबत जी शुरूआति कई। इन जुमिले पढ़ण खां पोइ मां नाविल ठपे इन जुमिले पुठियां हलियो वियुमि। असुल में इहो जुमिलो माण्हूअ खे नॉस्टैल्जिया ॾे वठी थो वञे। ईअं ई अॼु बि मां जॾहिं ताज़नि तईअ मां निकितल भुॻड़नि जी ख़ुशबू सिंघंदो आहियां त मूंखे माउ यादि ईंदी आहे। जॾहिं मां नंढपण में लारकाणे खां नानाणे घर शिकारपुर ईंदो हुउसि त हाथी दर वटां उहा भुॻड़नि जी ख़ुशबू मन में वासिजी वेंदी। शिकारपुर ऐं लारकाणो मुंहिंजी नॉस्टैल्जिया आहे। शिकारपुर जंहिंजो पंहिंजो कल्चर आहे, रहणी करणी ॿोलीअ जो लहजो, ऐं लारकाणो रिवायतुनि जो अमीन बाग़ी शहर चौधारी ज़ैतूननि जी ख़ुशबू में घेरियल। अहिड़ो जहिड़ो मार्केस जो देश इराकाबका जेको ज़ैतूननि जे वणनि में घेरियल हो, इहो मार्केस जी नॉस्टैल्जिया हो। असुल में पछाड़ी, शुरूआति ऐं विच कहाणीअ जो वॉल्यूम त आहिनि, पर उन जे डायमेंशन
उन जा किरदार ई तयन कनि था, या किरदार जंहिं हादसे मां गुज़री निकिरे थो इहो ईअं ई मोट ॾींदो। हिकु कुटुंब में माउ मरे थी, हिकु कुटुंब में माउ मरे थी, माउ जे मरण जो ॾुख जी डेंसिटी धीउ वटि अलॻि आहे ऐं पुट वटि अलॻि आहे, ऐं अलॻि उमिरियुनि जे पुटनि वटि अलॻि महसूसु करण जी सघ हूंदी। मां सम्झां थो इहो स्टोरी राइटर जो ॾांहुं आहे त हू माउ जे मरण जो ॾुख हू कीअं थो कंसीव करे ऐं महसूसु कराए। पर मां सम्झां थो माउ जेका मिथ आहे, ॾंद कथा आहे, जंहिंसां असां मार्केज़ वांगुरु मैजिक रियलिज़म महसूसु न कंदासीं, किरदार खे जादुई अंदाज़ सां पेश न करे सघंदासीं, तेसिताईं शायदि कहाणीअ जो घणो पासो रहिजी वञे। ईअं जीअं अली बाबा अमर चवां या शहीद रोपलो कोहलीअ खे, अमर चवां या शहीद चवां रोपलो कोहलीअ खे सिंध जी ॾंद कथा करे वियो। असांखे ॾंद कथा ठाहिणी पवंदी अदब खे सगारे करण लाइ। असल में असां जॾहिं मुस्लमान थी वियासीं हिन धरतीअ जूं ॾंद कथाऊं पंहिंजूं न कयूं, जंहिं करे असांजी कहाणीअ जो बुनियादु हिन धरतीअ जूं ॾंद कथाऊं पंहिंजूं न कयूं, जंहिं करे असांजी कहाणीअ जो बुनियादु को घणो पुराणो न बल्कि घटि उमिरि जो रहियो। वॾी उमिरि सां वधीक पुख़्तगी अची वञे थी। ईअं जे लतीफ़ साईं मूमल ससी सोरठ जे ॾंद कथाउनि खे माना ॾिनी। मूमल ससूअ जूं कहाणियूं ॾंद कथाउनि जो वजूद त हुयो ई, पर लतीफ़ साईं ईअं न ॾिठो जीअं उन जो वजूद हुयो। जीअं उहे कहाणियूं नज़र पए आयूं, शयुनि खे ॿी एंगल ॿिए रुख सां ॾिसणो पवंदो, उन जे वजूद खे माना ॾियणी पवंदी। लतीफ़ नयूं मानाऊं ॾिनियूं, अलाए केतिरियूं मंज़ूम कहाणियूं लिखियूं। रात लदुम ख्वाब खथूरीअ में खासो, रात लदुम ख्वाब खथूरीअ में खासो के उठा मींहं मलीर थे त्यो तड़ो तड़ो तमाशो, चोरियां जो पासो जुसो ज़ंजीरनि में। हूअं बि ॾंद कथाऊं मिथ तारीख़ जो फासिल आहे। पंहिंजे ॻोठ पंहिंजे शहर जी हिकु तारीख़ी मिथ थिए थी। दरियाउनि जे कपनि ते रहंदड़ वसंदड़ ॻोठनि जी मिथ कुझु हिकु जहिड़ी आहे, बल्कि काफ़ी सरलिस्ट। जीअं ॿलड़ीअ में ॿुधायो वियो त ॿलड़ीअ खे चोथों भेरो दरिया पाए पियो त जमाल शाह ऐं जमाल शाह ॿई भाइर पाण खे साननि में तब्दील करे विढ़िया, एतिरो विढ़िया जो हिननि जी वेड़ करे धरती थुरी ऐं दरिया रुख बदिलायो। इहा अॼु वारी ॿलड़े जी आहे। ईअं असांजा हीरा, असांजा अदीब, असांजा साइंसदान साईं जी एम सैयद, हैदर बख्श जतोई, जी ज़रीना, अली बाबा, रशीद भट्टी, असांजा अबा ॾाॾा, उन्हनि जूं तारीख़ूं हिकु मिथ में तब्दील करे सघजनि थियूं। ईअं बि सोचे सघिजे थो। असां जेकी ॾिठो इहो ईअं न आहे, असां जेको महसूसु कयो ईअं बि न आहे। साॻे टाइम ते, साॻे हंध ते, हिकु ई वक़्तु हिकु हादसे खे साॻियो लॻाव यकीनी न हूंदो आहे। गैर यकीनीअ जो अंसर में बि घणो कुझु आहे। असां सभु जेकी हिक ॿिए जे साम्हूं आहियूं रेस्ट में आहियूं। यकीनी सूरत हाल आहे त असां रेस्ट में आहियूं। इन फ्रेम में, इन इनर्शियल फ्रेम में सभु कुझु सही आहे, पर जॾहिं असां ॿाहिरि ॾिसंदासीं काइनात खां ॿाहिरि, असां धरतीअ सां गॾु फिरूं था, मोशन में आहियूं। यकीनी ऐं गैर यकीनी हालत ई मुख्य अंसर थिए थो कंहिं बि कहाणीअ खे सर्जण लाइ। असां वटि रसूल मेमन, मुनवर सिराज, अनवर काके पोटो, मोहम्मद सिद्दीक मणियो, लियाकत रिज़वी अनेक मौज़ू खणी अचनि था। मौज़ूअनि जी खोट सिंध जी कहाणीअ जो मसालो न आहे। को नकाद हुजे जेको कसवटी रखे सिंधी कहाणीअ जो कदु मापे ॾे। बाक़ी मुंहिंजे कहाणीअ लिखण जा मुहरक ॿिया केतिरा बि हुजनि, पर मूं ते इल्ज़ाम आहे त मां काफ़ी कहाणियुनि ऐं नावल में हीरो जो ख्वाब ज़रूरु लिखंदो आहियां, जेका रिपीटेशन आहे। पर मां बि ॿियनि तख़लीकारनि जीअं कॾहिं कॾहिं शीज़ोफ्रेनिक थियो पवां। जीअं देव हिकु शहज़ादीअ खे किले में क़ैद करे ॻिची वठे मारे लड़काए रखियो, जंहिंजो रत जो फुड़ो फुड़ो पाणीअ में किरी याकूत पए थियो, मां अॼु बि रोज़ राति जो निंड करण खां अॻु शीज़ोफ्रेनिक अंदाज़ सां सोचींदो आहियां, नवां घाट घड़ींदो आहियां त इन शहज़ादीअ खे कीअं आज़ादु करायां।
रात भी आयस पई पाट सिधी हुई, न को खीर न की खंड न मानी रखी हुई। सचपच ये कहानी हुई, ये गुफ्तगू हुई, ये शायरी हुई, ये रोमांस हुयो, ये मोहब्बत हुई, ये दर्द जी कथा हुई, ये प्यार हुयो, ये दरिया जो वहकुरो हुयो, समुंड जूं छोलियूं हुयूं, मूंखे ख़बर न आहे छा हुयो, पर ही इख़लाक़ अंसारी हुयो। मूं वटि के बि लफ़्ज़ न आहिनि जिन सां मां उन मोतबर शख़्सियत खे सॼां जेको हिन उमिरि में बि सिंधी अदबी संगत सकरड़ जे दस्तूरी गॾिजाणनि में बाज़ाब्ता तौर ते वेहंदो आहे ऐं सिखण ई सेखारण वारो कमु कंदो आहे। हीउ दौर जंहिं दौर में ख़ासि करे इन टईअ खे एतिरो वक़्तु न आहे जो 2 कलाक 2.5 कलाक 3 कलाक नौजवाननि सां गॾु विहनि, हुननि खे सेखारनि, भई हुननि सां सिखनि गॾु। इहो कॾहिं महसूसु न कराइनि त हू सीनियर थी विया आहिनि, हुननि खे सभु कुझु अचे थो, हाणे हुननि खे सिखण या सेखारण जी ज़रूरत न आहे। चंद नाला आहिनि जेके मां आङुरियुनि ते ॻणण जेतिरा नाला आहिनि जेके सचपच सिंधी अदबी संगत सां पंहिंजे जनम खां वठी हिन उमिरि ताईं जेको आहे निभाईंदा था अचनि पिया। ऐं उहे ई माण्हू मूंखे तमामु घणा वणंदा आहिनि जिन जो किरदारु जेको आहे उहो अमली हुजे ऐं मुसलसिल जिदोजहद में मुसलसिल अमल में रहंदड़ ऐं सिंधी अदबी संगत खे जेका असां पंहिंजी माउ वारो दर्जो ॾियूं था, सचपच त हिन शख़्स सां मां जॾहिं मिलियो आहियां त मुंहिंजा अहसास, मुंहिंजा जज़्बा, मुंहिंजो रूह हुनजे अॻियां सचपच त सदाईं झुकंदो रहियो आहे। मां साईं मीर मोहम्मद पीरज़ादे सां तमामु घणो प्यारु कंदो आहियां, इन निस्बत सां त हू सिंधी अदबी संगत सां प्यारु कंदो आहे। उनजे करे अव्हांजे भरपूर ताड़ियुनि जी गूंज में मां इनजे करे अख़लाक ऐं साईं मीर मोहम्मद ते वधीक ॻाल्हायो आहे त उनजे भर में जेके असांजा 2 गुल जेके चइजे या गुल ॿाटियूं आहिनि जेके हाणे पंहिंजी ख़ुशबू फैलाइण लॻा आहिनि, उन्हनि जी छांव में अॼु असां विहारिया आहियूं। ऐं असां कोशिशि कंदासीं त अहिड़ो सिलसिलो जेको आहे उहो बाज़ाब्ता जारी रहे। ऐं असांजे ईंदड़ तक़रीबुनि में मां माणक खे गुज़ारिश कयां त असां अॻु में मां सूरज सां बि डिस्कस करे चुको आहे त असांजी आतवा मरियम मजीदी आहे, रुखसाना प्रीत चनड़ आहे, शमीम मरी आहे, खोड़ अहिड़ियूं शाइराऊं आहिनि जेके सीनियर ऐं जेके नई टई जेके लिखनि थियूं, असां ज़रूरु गॾु हिन स्टेज ते हूंदियूं जेके असांजी सीरीज़ में। तव्हांजो तमामु घणो शुक्रगुज़ार बि आहियां ऐं तव्हांजे ताड़ियुनि जे भरपूर ताड़ियुनि जे गूंज में मां चाहींदुसि साईं मीर मोहम्मद पीरज़ादो अचे, हुनखे ॿुधूं ऐं हुनजी शाइरी ॿुधूं। मूंखे ख़ुशूसी गुज़ारिश कई आहे पहिरें ॾींहं खां वठी त असां अव्हां खां गीत ॿुधणु चाहींदासीं। साईं मीर मोहम्मद पीरज़ादो। स्टेज ते वेठल दोस्तो ऐं साम्हूं वेठल भाइयो, हक़ मौजूद, जिए सिंध, जिए लतीफ़ जी धरती। सची ॻाल्हि इहा आहे त अॼु हेतिरनि माण्हुनि सां गॾु हैदराबाद में ऐं हिन मौज़ूअ ते ॻाल्हाइण जो जेको मौक़ो थो मिले त ईअं थो लॻे त ॿिनि ईदुनि में ओतिरी ख़ुशी न आहे जेतिरी हिन विचें प्रोग्राम में ख़ुशी आहे। घटि में घटि हिन प्रोग्राम में ईंदड़ माण्हू घर खां निकिता हूंदा, इहो सोचे निकिता हूंदा त अॼु असीं सिंध लाइ सोचण था वञूं। पंहिंजी हयातीअ मां केतिरो अरसो असां इन कम जे लाइ कढियो आहे ऐं उन सां असां केतिरो निभायो आहे, इहो बि असांखे पंहिंजे लेखे सोचणो आहे। सदाईं असांखे अहिड़ा जनरल सेक्रेटरी कोन मिलंदा अदबी संगत जा जेके अहिड़ो प्रोग्राम कनि जो केरु चवंदो त अदबी संगत में का बाइफर्केशन आहे। सभु केरु वेठा आहियूं, पंहिंजा पाण में वेठा आहियूं, बिना तकल्लुफ़ जे ॻाल्हायूं था, का बि बाइफर्केशन कान्हे। हिन माण्हूअ इन खे जंहिं हैसियत में आंदो आहे, ऑफिस ठाही आहे ऐं पंहिंजे संगत मां इहा बाइफर्केशन वारी हाणे जेके तव्हांखे ॿुधाए वियो त अञा प्रोग्राम अहिड़ा करणा आहिनि, उहे प्रोग्राम बि जनरल आहिनि। उन में जेकॾहिं मूंखे पुछो त मां तव्हांखे हिसा करे ॿुधायां, उन माण्हू न आहिनि पाण सां गॾु, पर आहिनि हिक ॿिए खां।
पर अदबी संगत जे काज़ लाइ गॾु जंहिंजो हिकिड़ो तव्हांजे अॾु ही हिकिड़ो मिसाल आहे। सभिनी ॻाल्हायो आहे, दिलि खोले ॻाल्हायो आहे। हाणे असांजे लाइ हमेशह इहे ॿ टे प्रॉब्लम ॻाल्हाइण जे थींदा आहिनि त अदबी संगत कीअं हले उन टेक्निक्स ते ॻाल्हायूं, या शाइरी कीअं थी थिए कीअं थियणु खपे हिन ते ॻाल्हायूं। त मां सम्झां थो त इहो टेक्निकल मसइलो आहे जेको टेलीफोन ते बि ॿुधाए सघां थो फुल साहब खे तव्हांखे आईंदा कहिड़ा कहिड़ा प्रोग्राम करणु खपनि, पर मां हेतिरनि माण्हुनि खे टेलीफोन ते इहो नथो ॿुधाए सघां त शाइरीअ में खोट कहिड़ी आहे। मूंखे अजब आहे, हिकिड़े दफ़े इमदाद हुसैनीअ सां शाम ते ॻाल्हाइनि तॾहिं अदबी संगत जूं मीटिंगूं नेशनल सेंटर में थींदियूं जेके इतलात खाते जा नेशनल सेंटर हुआ। सो उन में हुन सां शाम पिया ॻाल्हाइनि। उन शाम ॻाल्हाइण में हुन खां सुवालु पुछियो हुयो त बाबा तूं पंहिंजे शाइरीअ मां सेटिस्फाई आहीं, मुतमैन आहीं? त हुन चयो त मूंखे अहिड़ो पिटियो छो था, जंहिं ॾियारे मां पंहिंजे शाइरी मां मुतमैन थियुसि त मां ख़ुदकुशी करे छॾी। इहा न मुतमैन थियण वारी ख़ासियत ई त आहे जेका मूंखे बार बार अञा बहितर शाइरी, इहा बि न अञा बहितर शाइरी इन पंध ते वठियो थी अचे, घटि में घटि उहा मुंहिंजे हथ मां केरु नथो छॾाए सघे। सुवाल इहो आहे त माण्हू पंहिंजे लिखणीअ मां सेटिस्फाई नथो थिए छो? लिखणी हिकिड़ी आहे, तकाज़ाऊं हज़ार आहिनि। हिकिड़ो शेर थो अचे मैदान ते, उहो जमालियाती ज़ौक़ शौक़ ॿुधाए हेॾो थो वञे, माण्हू थो चवे त असांखे जहिड़े जी ॻाल्हि त कहीं ई कान, वाकई हुन में हिकिड़ी खोट थी। त सुवाल इहो न आहे त जहिड़े जी ॻाल्हि बि करे सघंदी आहे जमालियाती अंदाज़ सां, जीअं भिटाईअ कई कारे ककर हेठि मूं झेड़ींदे छॾिया, जंग में मथां कारे ककर कोन हो। इहो कारो ककर जेको हुन ॿुधायो आहे इहो हुनखे जमालियाती बणायो आहे त माण्हू चए देर मां दिलि में हुजां जे कर। चोॾहीं माह चंड जीअं पिण में पागड़ियास, ख़ाली पिण में अछी पग जेका पई जेका विढ़ंदे हुनजी किरी आहे त 14 माह चंड जा सॼे हिनखे काइनात खे श्वा ॾेई बीही वई आहे। जंग जी ॻाल्हि आहे, इन खां इनकार नथा कयूं, पर छा जमालियात कान्हेसि? शमशेर जॾहिं ताज ऐं अयाज़ गुल जे गॾियल मजमूए ते मुहाग लिखणा हुआ त अयाज़ गुल ते लिखियो हो तनवीर ऐं शमशेर लिखियो हो ताज ते। त उन में हुन इहा ॻाल्हि पुछी त बाबा असां था चऊं त जेका जंग वञूं त वारे वक़्त में थी उनजे शाइरीअ जी उमिरि नंढी छो थी वई? जंहिं ॾियारे वञूं त टुटो त ईअं लॻो त उन शाइरीअ खे सलाम करे ऐं माण्हू अचे बाक़ी ॿिए कम में हथ विधो। इहो छो थियो? जॾहिं 300 साल 350 साल गुज़री विया आहिनि त भिटाईअ जी मारी पुराणी नथी थिए, उन मां माण्हू हथ नथा कढनि। चए पियो त हक़ तकाज़ा ॿी आहे, ऐं पोइ हुन चयो उहा तकाज़ा आहे त हू जंहिं लिखे थो त उनजो ट्रेडिशन्स, उनजी ड्रेस, उनजो खाधो खाइण, उनजी माइटनि सां उखीर, पुलावनि खे आराड़ीअ खां घटि सम्झणु, हुक्मुल वतनी पर कंहिं मटीरियल सां, कंहिं सकाफ़त ऐं तहज़ीब जे ज़िक्र सां, कंहिं ॻाल्हि सां अजाई त न आहे, न हुजे न उहा अजाई जेका हुई उहा ख़तमु थी वई। वाकई वञूं न खां पर उहो अॼु बि नथी थिए। त असीं चऊं था त जेकॾहिं तव्हांखे भई जंग ते बि लिखणो आहे, झेड़े ते बि लिखणो आहे, इहे मौज़ू मतरूक न आहिनि, पर जमालियाती अंदाज़ सां न थींदो त उहा शइ डॉक्मेटिक थी वेंदी, उहा पोएं जो वर्जा थी वेंदी। भित ते लिखियल नारे में ऐं शाइरीअ में घटि में घटि फ़र्क़ु हुजणु खपे।
उन्हनि ॿिन्ही खे शाइरी नथो चई सघिजे। त अहिड़ीअ तरह सां असां वटि हाणे गुज़ारे वियो हसन दर्स, त उन ते अब्दुल कादर जूणे जे लिखियो त फलाणनि फलाणनि उर्दू जे शाइरनि खां मुतासिर थी शाइरी कंदो हो। ऐं वरी ताज उन जे भेट में लिखियो त बाबा हिन खे त सूर सलण लाइ पंहिंजा सिंध जा हिकिड़ा आहिनि न मिसाल, हुनखे सूर सलणो पवंदो, चवंदो त लॻे लूह मर थर बाबी हो थी मरां, हुनखे त बाबी हो बि आहे न, हुनखे त थर बि आहे न, हो उभते छो पंहिंजो कमानू उछड़ाए सितारनि सां छो ॻाल्हाए, हुन वटि इहा सभु कुझु मौजूदु आहे शइ। हसन त उन जी ॻाल्हि कंदो न। ऐं तव्हां पढ़ंदो हसन जी शाइरी, तव्हांखे ईअं लॻंदो त असांजा तव्हांजा ॾुख दर्द, यानी सजण सिगरेट सस्ते जीअं सॼो माण्हू सड़े थो पियो। ऐं चवंदुसि अहिड़ी अदायगी अॼु जे दौर जी ॿी कहिड़ी थींदी। ऐं सस्तो सिगरेट चमन वठंदो आहे ग़रीब माण्हू, ऐं जॾहिं आङुरनि खे तव ईंदो त तरे छॾींदो। सजण सिगरेट सस्ते जा सॼो माण्हू सड़े थो। हिकिड़ी सिट काफ़ी आहे, जेकॾहिं हिन ते मज़मून वेही लिखिजे, किताब वेही लिखिजे, इनखे जिन जी रुॻी वज़ाहत सही कजे त सॼी ख़बर पइजी वेंदी त अॼु जो इंसान, सिंध जो माण्हू कहिड़े कर्ब मां थो गुज़रे। पोइ माण्हू पाण ते अप्लाई करे त आउं जेको हुनजो हिकिड़ो हिसो आहियां उहो कहिड़ी सूरत हाल मां गुज़रां थो, ऐं इन में मुंहिंजो किरदारु छा हुअणु खपे, उहो अदा कयां थो या नथो कयां। असीं पाण पंहिंजी कसवटी आहियूं, पर जेकॾहिं करणु चाहियूं त इहे शयूं जेकॾहिं असांजे शाइरीअ में असांजो ट्रेडिशन्स नथियूं अचनि। फर्ज़ को भिटाई साहिब जा बेत जेके नार ते ठहियल आहिनि, ट्यूबवेल जे दौर में उन्हनि खे हाणे सम्झंदो केरु? माना असांजा माण्हू उन्हनि बेतनि खां छॾे ॾियनि त पुराणा थी विया, सम्झ खां चढ़ी विया, असांजी ॿोलीअ में ई कोन आहिनि। माना से ॻाढ़े थी नज़रनि जेके क़ाइम दाणा कीर सां असां हज़ार ॿधीअ जे लाइ वेही लेक्चर ॾियूं, पर ॿहिराड़ीअ में जन झंड ताईं बि ॾिठो हूंदो माईअ खे असर जे वेल, त कीर सां जेके कणा हूंदा आहिनि उहे तीस बाई न आहिनि। ईअं ॿधीअ करण जो सबक़ु जेकॾहिं को ॾिए, जेको रोज़ असीं सुबुह जो पंहिंजे घर में ॾिसूं था, इहा इहे जेके ट्रेडिशन्स असांजूं शाइरीअ जूं आहिनि उहे असां काॾे हटंदी थी वञनि, उहे त वञण त न खपनि। सर्वे मूंखे यादि आहे अदबी कॉन्फ्रेंस जी हैदराबाद में पलीज साहिब वारनि कराई, उनमें अनवर वारा असां बि ॾाढा जोश ख़ुशी सां बीठासीं ऐं ॾिठोसीं त जंहिं महिल सर्वे ते अचे ऐं पढ़ियो त पंहिंजो सियारे में झूपे झुरियल में मां रहंदड़नि जो अशर कहिड़ो थो थिए, ऐं उन में जेका हिकिड़ी वॾी रवानी हुई कोन ॿाहिरि वञण खे खंघी, पर हुनजी पंहिंजी रवानी हुई। उनमें जेको शहर हो ॿुधाइजो, उन शहर में जेका ज़िंदगी, उन शहर में जेको नंढड़नि ॿारनि जो सियारे में रोअण जो अंदाज़ हो, सॼी सूरत हाल आॾो अचे पई वञे त उन वक़्त में छा आहे जहिड़ो पोर्ट्रेट कढी असां करे ठाहे पोइ जो महीनो राति में पोइ त उन वक़्त में मूंखे अनवर चयो भई शाह बि शाह आहे, पर हाणे ईअं कोन्हे त शाइरीअ ते रोका पंहिंजी मालिकी आहे, हे बि ॿुध छा थो चए, छो त ॻाल्हियूं हुन में अहिड़ियूं थियल आहियूं सफ़ा, माना इहो रोज़ जीअं असीं ॾिसूं था त हाणे असांजी जेका शाइरी थिए थी उन में घटि में घटि असांजा महिरबान नकाद। अॼु बि साईं ॻाल्हायो त चयो त ॿाहिरि वॻनि ते लेक्चर थियणु खपनि। हिकिड़े माफ़ी घुरी साईं खां त अयाज़ चयो त 1 2 3 4 5 6 7 8 ॿाहिरि वॻनि ते पूरो हिकिड़ो शेर छा असांखे जेके प्रोफेसर ॿाहिरि वञणु पढ़ाइनि था अहिड़ा शाइर आहिनि कोन्हनि, हेॾा ॿियनि खे अहिड़ो थो सेखारी, तोखे बि अचनि था तूं शाइरी छो नथो करी, शाइरी हिन में कान्हे। त उहा जेका आहे शइ आहे न, उन शइ ते गिरफ़ पंहिंजी मज़बूत कयो त तव्हांखे सिंध जा माण्हू
गलीअ गलीअ में ॻाइनि त चइबो त तव्हां शाइरी कई। बाक़ी ईअं न आहे त असां हिते बि वेही हिक ॿिए खे डिक्शनरी आॾो ॾियूं त हिन लफ़्ज़ जी माना हीअ आहे त पोइ पंहिंजे लाइ लिखियोसीं। त इहा जेकी शयुनि जी खोट आहे उन खोट खे पूरे करण जे लाइ सिंधी अदबी संगत बिल्कुलु क्लास हलाए, जेतिरा बि क्लास हलाए ऐं शाइरी कयल किताब गॾु करे परख कजे त जेका असां कसवटी पिया मुक़ररु कयूं उन मां हिननि में केतिरी शाइरी आहे। इहो थींदो आहे उन शाइरीअ जो या अदब जो समाजी कार्य जेकॾहिं को ॾियणो आहे समाजी कार्य त उनजे लाइ ज़हन ओॾो ई चौकस करिणो आहे। असां जेका पाण शाइरी मुंहिंजे शाइरी जेका माणक ॿुधायो हिकिड़े गीत जी जो बंद ॿुधायो इहो पहिरें मजमूए मां ॿुधाई जेको मुखरियूं मां कपिड़ा नाले सां आयो उन में इहो हो त ख़्याल संदे जो चिट घड़े ते तुंहिंजूं सोचियूं गुल पड़े ते या इहो त लुड़क अखर में ईअं ठही बणियो ॿोलीअ में ॼण जड़ियल बणियो या त कुंडलीअ ते छोकिरो आहे मोतीअ ते ॼण मां कपिड़ो आहे। ऐं हाणे उहो जेको ॻोढ़ो आहे जेको ॾुख जी निशानी आहे उहो हाणे तुंहिंजे सूंहं जी निशानी बणिजी वियो आहे। ॻोढ़ो ॻड़ ते ॻड़णु न घुरिजे, तुंहिंजो जीवन सहणु न घुरिजे। 81 वारे जेको मजमूओ हो 91 वारो ही लियार नेननि में फुटा ऐं सम्झां थो त जेतिरी मुंहिंजी छपी आहे शाइरी तमामु घणी छपी आहे ऐं माण्हू आहे पढ़ी आहे ॿुधी आहे साराही आहे कॉन्टेक्स्ट क्या आहे। हर रात ॻाल्हाइण जी ॻाल्हि न कर हिते लफ़्ज़नि जी दरकार न ॻाल्हाइण जी ॻाल्हि न कर हिते लफ़्ज़नि जी दरकार न ककर गजण सां मींहं वसण जा न्यापा ॼण खे ईंदा आहिनि त हिना वात सां न इन लाइ लफ़्ज़ इस्तेमालु कोन थिया। ककर गजण सां मींहं वसण जा न्यापा ॼण खे ईंदा आहिनि खिवण खिवण सां तुंहिंजा उल्का निंड निहोड़े ईंदा आहिनि। प्रीत वञण जी आहे पर हिते लफ़्ज़नि जी दरकार न ख़्याल कमल जीअं हीर थधीअ सां हाल वंडे ऐं झूमनि था सच त थियनि था दिलि जूं आसूं संढियल खे अण पूरा उधमा सालनि जा लम्हे में सर हिते लफ़्ज़नि जी दरकार न ओत उतर में साह थधनि सां तोखे अॼु मूं ॾाढो सारियो हिन में को बि लफ़्ज़ इस्तेमालु न कयईं। ओत उतर में साह थधनि सां तोखे अॼु मूं ॾाढो सारियो सालनि खां पोइ तोखे पातुमि अङण मथां तो ॾीओ ॿारियो जीअं ई मोटी आयुसि घर हिते लफ़्ज़नि जी दरकार अछण जे लाइ अखड़नि उल्का ॻोढ़नि जी ॼण आहे ॻाल्हियूं हे त पोइ इज़हार था कनि अछण जे लाइ अखड़नि उल्का ॻोढ़नि जी ॼण आहे ॻाल्हियूं चंड वण ते खिड़ियल आजो जानीअ जी तो वटि महिमानी अॼु त घड़ोली खिलंदे भर हिते लफ़्ज़नि जी दरकार नेण जहीं लाइ नेराना ईच तहीं लाइ गलियण आया पाऊं नचा पई नोरा पाए खिलंदे लुड़क अखियुनि में आया जीअं ई जानी आयो दर हिते लफ़्ज़नि जी दरकार ऐं पुलसाद हे जेको आहे हर बंद जी जेका टीं सत्र आहे न उहा साॻे काठे सां अंदरूनी काठियुनि सां हिकु जिगड़ी आहे। हर बंद में उनजो फार्म इहो वञी थींदो जीअ जे जानी अखियुनि जे ठार खे वाह शलवारे अचे यार खे दूर खां पड़लाव ईंदा था रहनि आवाज़ जा या त कूमल खे हवा लहरा ॿुधाए साज़ जा। हाणे हीअ जेका सिट आहे न इहा हर बंद में ईअं थींदी सार काई यार जे आ पार जी
सारकाई यार जे आपार जी मोतीअ राबेल जे भकार जी रूह थो वेलो ॾिए मन मुखा मेलो थिए पोहणे दस्तक दिलनि जे द्वार ते वाह शलवारी अची यार वणना वीणा वॼाई मींहं कणियुनि झांझा वणना वीणा वॼाई मींहं कणियुनि झांझा पिरह ॿोलियूं ॼण पहाड़ी राग जो क़िस्म आहे पहाड़ी पिरह ॿोलियूं ॼण पहाड़ी मुहंदाई मांझा मांझरागणी हाणे वरी उहा सेट अचे वई धार चढ़ियुनि लार जे भुणकार उहे अंदरियां टे दफ़ा राति जे राणीअ संगे हुतार जी जीव झूमायो छॾे यार ॼण आयो तॾे फूल माला थी करे संसार खे वाह शल वारे अची यार खे मेघ सां मोहड़ो कढे ऐं खिण थी पई खिले मेघ मां मोहड़ो कढी ऐं खिण पई थी खिले मींहं कणियुनि मां सनेहो टीह जो मूंखे मिले तार मोती व्यार वारे तार जी चंदन वासल वाव जे हुबकार जी पाण ॾे मूंखे सॾे वेहो गोॾो गॾे तात ताए तन अंदर जे तार खे वाह शल वारे अची यार तव्हां दोस्तनि जी तमामु घणी महिरबानी खाना बदोश राइटर्स कैफे जी इंतज़ामिया ख़ासि करे हसीन मुसरत सॼो तावन ऐं सहकार जेको हुननि कयो उनजो तमामु घणो अमर सिंधू इरफाना रोज़ीना ऐं मूंखे ॿ नाला नथा अचनि उन्हनि सभिनी जो जेको आहे ख़ासि करे ख़ातून जो मां शुक्रगुज़ार आहियां तमामु तव्हांजी महिरबानी ऐं हिन तव्हांजी तमामु घणी महिरबानी मां सम्झां थो जेकॾहिं हिन क़िस्म जो सहकार रहियो इदारनि सां सहकार जेको आहे तमामु घणो ज़रूरी आहे ऐं 7 सेप्टेंबर ते साॻियो ई टाइम हूंदो तव्हां दोस्तनि खे मां दावत अर्ज़ु रखां थो ज़ेब सिंधी असांजो ख़ूबसूरत लेखक कहाणीकार शाइर जॾहिं चांडका में पढ़ंदा हुआसीं तॾहिं हिन खां असां किताब वठी पढ़ंदा हुआसीं ऐं अॼु असां गॾु आहे ख़ुशनसीबी आहे त उहो असांजो दोस्त भाई मोहसिन भाई हुनजी मूंखे ख़बर न आहे त काई सालगिरह आहे पर सालगिरह आहे अॻे जनम जी तारीख़ मायूं लिकाईंदियूं हाणे मुड़ुसालू बि लिकाइनि था पर मां सम्झां थो ज़ेब कोन लिखाईंदो छाकाणि त हू पंहिंजे एक्चुअल डेट चए थो मुंहिंजी लिखी पई आहे तव्हां ॾिसी वठिजो पर सदा जवान सदा बार असांजो दोस्त आहे ज़ेब सिंधी उनजी सालगिरह जी तक़रीब आहे मां तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि 7 सेप्टेंबर ते वरी पाण हिते गॾिबासीं 23 सालनि खां बिस्तरे दाख़िल सिंध जो नौजवान शाइर सहाफ़ी डॉक्टर असलम आज़ाद ख्वाजा जेको बिस्तरे भेड़ो हूंदे 23 सालनि खां ज़िंदगी जी जंग तमामु जुस्तजू सां वड़े पियो हर साल उन जी सालगिरह सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मल्हाई वेंदी आहे 28 अगस्त हूअं 30 अगस्त हुनजी जनम डेट आहे पर आख़िर 28 ते थिए थो इन करे दोस्तनि फ़ैसिलो कयो त 28 तारीख़ ते उनजी सालगिरह सजावल डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब में मल्हाई थी वञे तमामु दोस्तनि खे हुन में शिरकत जी दावत अर्ज़ु रखी थी सामिन इन सां गॾु ई तख़लीकारनि सां कुझु पल हीउ जेको प्रोग्राम सिंधी अदबी संगत ऐं राइटर्स कैफे खाना बदोश जे तरफ़ां कयो वियो हो हिन में अवां मुख़्तलिफ़ जेके बि असांजा शाइर हुआ अदीब हुआ उन्हनि जा वीचार ॿुधा शाइरी ॿुधी तमामु ज़बरदस्ती प्रोग्राम हो जेको पंहिंजी पुॼाणी खे पहुतो जाफ़र मेमण खे हैदराबाद मां इजाज़त ॾींदा ऐं ॿुधंदा रहंदा रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन